नाज़रीन, उडेरोलाल स्टेशन में पब्लिक लाइब्रेरी न हुजण करे नौजवान एजाज़ कुश्क जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन हवाले सां पेश आहे उडेरोलाल मां महबूब न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर शाहिद ख़ासकिली जी हीअ रिपोर्ट। असां मौजूद आहियूं उडेरोलाल स्टेशन में, जिते उडेरोलाल स्टेशन जा नौजवान शहर में पब्लिक लाइब्रेरी न हुजण सबबि एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। उन हवाले सां उन्हनि खां वीचार पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। त जेको इहो असांजो उडेरोलाल स्टेशन आहे बिल्कुलु हींअर मंशात में ऐं जुआ में ऐं ॿिनि के इलाही कमनि में हींअर जेको सो हींअर कमु पूरा मारी लूटा मारी जाम थी वई आहे। छो त असां वटि तइलीम न आहे। अफ़सोस सां चवणो थो पए असांजो शहर ही 10,000 आबादी ते मुश्तमिल शहर आहे। असां DC मटियारी खे ऐं वज़ीर आला असां सिंध खे इहो मुतालबो था करियूं त हिन शहर खे हिकिड़ी गवर्नमेंट लाइब्रेरी ॾिनी वञे, जीअं त ईंदड़ नसुल नौजवान नसुल अॻिते पढ़ी तइलीम हासिलु करे। असांखे लाइब्रेरी ॾिनी वञे ऐं असांजो नौजवान जेको तबिको आहे, असांजी ईंदड़ नसल लाइब्रेरी गवर्नमेंट जी न हुअण करे तमामु घणनि परेशानियुनि में आहे। महिरबानी करे असांखे गवर्नमेंट जेका लाइब्रेरी ॾिनी वञे, जीअं असांजो ईंदड़ नसल आला तइलीम हासिलु करे सघे। तव्हांजो जेको नौजवान नसुल आहे उहो नशहरा वारनि शयुनि में पंहिंजो वक़्तु फालतू थी मन एक्टिविटियुनि में ज़ाया पिया कनि, या होटलनि ते वेठा आहिनि सॼो ॾींहुं या गेम ते जुआ पिया था कनि, या नशा वारे रेटिंग में वञनि, या ॿिए कंहिं माहौल में घिरी पिया। असां गवर्नमेंट खां रिक्वेस्ट कई आहे ऐं मुसलसल सां इतिदाद मुज़ाहिरा कंदा पिया अचूं। DC ऑफिस ताईं असां विया आहियूं, हुते असां एप्लीकेशन ॾेई आया आहियूं ऐं रिसीविंग बि असां वठी आया आहियूं। सिंध जे CM खे ऐं PM खे असां रिक्वेस्ट था कयूं त बराए महिरबानी करे असां ईंदड़ नसलनि जे लाइ तइलीम जो बंदोबस्तु कयो वञे, असां हिकिड़ी गवर्नमेंट लाइब्रेरी ॾिनी वञे। उडेरोलाल स्टेशन जे नौजवाननि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु त शहर में पब्लिक लाइब्रेरी न हुजण सबबि हितां जो नौजवान तबिको मंशा तोड़े ॿी बुराइनि कमनि में जेको सो वक़्तु ज़ाया करे रहियो आहे। उन्हनि वज़ीर जो तइलीम ऐं सूबाई वज़ीर तइलीम, वज़ीर आला सिंध, DC मटियारी ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते असांखे पब्लिक लाइब्रेरी ॾेई हितां जे शहर जे नौजवाननि जी तइलीम बचाई वञे। कैमरा टीम सां गॾु शाहिद ख़ासकिली, महबूब न्यूज़ नेटवर्क, उडेरोलाल।